हक मौजूद साथियों सिंध रीडर्स ऐं राइटर्स जे यूट्यूब चैनल ते आऊं आहियां अवांजो पंहिंजो राज़ मच्छीराज। हिकु दफ़ो ॿीहर असां सभिनी खे भलीकार चऊं था। अॼु असीं रहिजी नावल जो चौथों हिसो पढ़णु हलूं पिया। अजनबियुनि जीअं अॻिते हली वियो हुउसि, पुठियां सॾु कयो हुई पर मां हलंदो ई वियो हुउसि। उन राति उन ई छोकिरे खे ॻोल्हींदो संदसि रूम ताईं पहुतो हुउसि। मुंहिंजी हालति ॾिसी सम्झी वियो हो। चयो हुअईं, तूं तमामु सुठो आहीं। मोहल आवाज़ में चयो हो मांसि, मूंखे संजा सां मुहबत आहे। बके थी पई हिन वक़्तु बि मां हुनखे विञाइणु नथो चाहियां। सुठी ॻाल्हि आहे, मां त इहो बि चाहियां थो तूं हिन खे उन्हनि छोरियुनि जे दाइरे मां कढी आहे जेकी दरअसल हिन जूं दोस्त न आहिनि। हू सभु करप्ट आहिनि। संजा बेहदि सुठी आहे। मां अटकी वियो हुउमि। हुन चयो हो, पहिरियों भेरो कंहिं छोकिरीअ सां यूनिवर्सिटीअ में मिली भेण हुजण जो अहसासु थियो आहे। मां बि तुंहिंजी मदद कंदुसि। हुन वक़्तु उहो छोकिरो ग्लूकोस जो भरियल गिलास लॻो हुअमि। ॿिए ॾींहुं पॉलिटिकल साइंस जी कुंड वटि मिली हुई आहियां। अॻे ॾींहं खां वधीक सुहिणी थी पई हुई आहियां। वही विक विक हलंदा आर्ट्स फैकल्टीअ जे गेम्स लाइ 12 बढ़ियल विंग खे टेक ॾेई वेही रहिया हुआसीं। उन ॾींहुं असां ॿिन्हिनि ख़ुदा ते डिघो बहस कयो हो। तुंहिंजे गले में अलाह लिखियल लॉकेट पियल हो ऐं मुंहिंजे गले में स्लेब। मुंहिंजी हर ॻाल्हि खे रद्द कंदे आख़िर में आम लहजे में चयो हुयई, मूं वटि न ईंदो कर। टियों ॾींहुं मुंहिंजी कज़न मूंखे दड़का ॾिना हुआ। अंदरि ई अंदरि कंहिं उन खाईअ में किरंदो वियो हुउसि। वेंदे वेंदे पैंट जे पैच पैकेट मां तो लाइ आंदल सोपारियूं ऐं खटमठड़ा तोॾां वधाईंदे चयो हुउमि, कंहिंजे छॾे वञण सां कोई मरी नाहे वेंदो, पर विसारण लाइ के ॾींहं, के महीना, के साल अज़ाब भोगणो पवंदो आहे। विख विख हलियो वियो हुउसि। ॼणु हर विख डरंदो वियो हुउसि। सभु रस्ता अजनबी बणिजी विया हुआ। राति जो कंहिं दोस्त पुछियो हो, संजा खे विसारण में केतिरा ॾींहं लॻंदई? सदियूं। हाणे तो जहिड़ो बोल्ड माण्हू एतिरा ॾींहं लॻाईंदो हिकु ऑर्डिनरी छोकिरीअ खे विसारण में? उन महिल मूंखे पंहिंजो दोस्त ॾाढो ऑर्डिनरी लॻो हो। खिली पियो हुउसि अलाए रोई पियो हुउसि, पर मूंखे जेसीं यादि आहे इहो आवाज़ु खिलण जो ई हो। ॿीहर पंहिंजे धंधे सां लॻी वियो हुउसि। हर वक़्तु गले में कैमरा लटकाए शहर में थींदड़ हादसनि पुठियां डोड़ंदो सोचींदो रहंदो हुउसि। का अहिड़ी कैमरा बि हुजे हा जेका अंदरि में थींदड़ हादसनि जा बि फ़ोटो कढी सघे हा ऐं आउं पंहिंजे अंदरि में थी पियल हादसनि जे फ़ोटोग्राफ्स जी नुमाइश करायां हा। कंहिं चौंक मथां शाम जो हिकु लावारस लाश जो फ़ोटो कढी जेको सिविल हॉस्पिटल जे कोल्ड स्टोरेज में फर्श ते पियल हो। घर वियो हुउमि त नसीर ॿुधायो हो, हुन तुंहिंजो पुछो पे कुझु परेशान बि हुई। सोचियो हुउमि, तूं त ॿिनि जुमिलनि में सभु रिश्ता नाता टोड़े मुंहुं मोड़े फैकल्टीअ जे कॉरिडोर में ग़ाइबु थी वई हुई। पोइ कंहिं अजनबीअ जी पुछा छा लाइ? मंझंदि जो वरियमि पए त शबनम सां गॾु तोखे पाण ॾांहुं ईंदो ॾिठो हुउमि। चाहियो हुउमि लवाए हलियो वञा, पर ईअं करे न सघियो हुउसि। ऐं तूं कंहिं रोमांटिक फिल्म जे कट टू कट सीन जीअं पहिरीं पेरनि ताईं, पोइ छातियुनि ताईं, पोइ कुल्हनि ताईं, चहिरे ताईं ऐं आख़िर में सॼी स्क्रीन ते काइनात मथां तुंहिंजे उदास नेणनि जो टाइट क्लोज़ फैलिजी वियो हो, जंहिंमें उॾामी रही हुई हर तरफ़ विछोड़े जी वारी। दिलि चाहियो तोखे गिराठड़ी पाए किस करण लाइ नेल ते, अखियुनि ते, गलनि ते, नक ऐं चपनि ते। पंहिंजनि समूरनि जज़्बनि मथां लत रखी छॾी हुअमि। शबनम चयो हो, हिन सां मिलो, हिन खे चवंदा आहिनि संजा। हा, पंहिंजी शाम जे उदास पाछनि में गुम थींदड़ को कणछी लॻो हो, रहिजी वई हुई जंहिंजी रड़। हा, तो चयो हो, सुभाणे ईंदे? तूं चाहीं त? मां चाहियां थी ईंदुसि, न चाहियां त न ईंदुसि। छो? तुंहिंजो चाहिण मूं लाइ सभु कुझु आहे। मां चाहियां थो तुंहिंजे चाहिण सां जेको तूं चाहीं थी ऐं उहो सभु थींदे रहिजी वञे जेको तूं नथी चाहीं। तुंहिंजो चौफेर पयल कुर्सियुनि मां हिक ते वेही रहियो हुउसि। तूं क्लास जी डिघनि दरियुनि जे रंग लॻल शीशनि में घूरींदी रही हुई। महसूसु थियो हुउमि ॼणु तूं दरियुनि जे ॿिए पार ॾिसण जी कोशिशि करे रही हुई। विञायल आवाज़ में पुछो हुयई, मां जेका अंदरां आहियां ॿाहिरां छो न आहियां? असां जेकॾहिं पंहिंजा अंदरि पंहिंजे ॿाहिरां मड़े हलूं न त हिकु विख बि न हली सघूं। हा न, हिकदमि चयो हुई, पर आउं कुझु बि चई न सघियो हुउमि। घणो कुझु चवणु चाहींदे तूं मूं वटि रोज़ु ईंदे जेकॾहिं तूं चाहीं त? हाणे शायदि मां रोज़ु चाहींदसि। सुभाणे ईंदे? हा, मूंखे वेसाह नथो अचे, तोखे मूं ते वेसाह रखणु घुरिजे। हा, सुभाणे ज़रूरु अचिजांइ। मां घरां नेल कटर खणी ईंदसि।
तुंहिंजा न ॾाढा वॾा थी विया आहिनि। चयो हुउमि, नफ़्सियात दाननि जो चवणु आहे, जिन माण्हुनि जा न घणो करे वॾा हूंदा आहिनि से सदाईं तस्वुर जी दुनिया में घुमंदा रहंदा आहिनि। को बि जवाबु न ॾिनो हुयईं। ख़ामोशीअ सां मुंहिंजी शर्ट जो मथियों बटण बंदि करे छॾियो हुयईं, जेको मां नंढपिण खां बंदि करणु विसारे छॾींदो हुउसि। डिपार्टमेंट पाबंदीअ सां न वञण सबबि कुझु टेस्टूं रहिजी वियूं हुयूं। हूअं बि इंटर जे हिकु सब्जेक्ट में रहिजी वियो हुउसि, जंहिंजो फॉर्म त भरे छॾियो हुउमि, पर जंहिं ॾींहुं सप्ली ॾियणी हुई उन सुबुह जो हल्की फुड़फुड़ पइजी वई हुई। चाहींदे बि इम्तिहान ॾियण लाइ मूड ठाहे न सघियो हुउसि। पेंट जे पैच पैकेट में स्लिप विसारे तो वटि हलियो आयो हुउसि। हुन ॾींहुं अलामा आए काज़ी जी मज़ार ते मूं ॾांहुं ॾिसंदे चयो हुयईं, मूंखे मुछुनि वारा छोकिरा ॾाढा ज़बरदस्त लॻंदा आहिनि, ऐं मुंहिंजे नक ऐं चपनि वारे ख़ाली हिसे खे ॾिसणु लॻी हुईं। कुझु ई ॾींहंनि में मुंहिंजा चप निभोर कारियुनि मुछुनि में विञाइजी विया हुआ। पहिरियों शिदत सां अहसासु थियो हुउमि त वॾनि मुछुनि सां त माण्हू पंहिंजी कूड़ी खिल बि ॾाढे आराम सां लिकाए सघे थो। ऐं पोइ मां पाण खे वणणु लॻो हुउसि। उन्हनि एतिरनि ॾींहंनि में तुंहिंजो को बि अदा मूं सां न टकरायो हो, हू बि न जंहिंखे मां टेलीस्टार सॾींदो हुउसि, जेको तोखे वेझो हो, ऐं जंहिंखे वॾो एतिराज़ु हो त मां विच कॉरिडोर में तुंहिंजो हथु छो चुमियो हो। हिकु भेरे सिंधला जी ॿारहां सरें जे वण हेठां मुंहिंजे भर में वेही धरतीअ ते नंढड़ियूं पथरियूं मेड़े रही हुईं त मूं पुछियो हो, ॿुध, तुंहिंजो अदा किथे आहे? जंहिंखे एतिराज़ु हो त मूं सभिनी आॾो तुंहिंजो हथु छो चुमियो, ऐं जंहिं मूंखे बेइंतिहा मार ॾियण ते चाही, ऐं जंहिं मूंखे गारियूं बकियूं हुयूं। चयो हुयईं, ॾाढे धिकार मां छॾियसि, ढंढ में हणीसि, हुनखे मूंखां वधीक जी ॻोल्हा आहे। खन रखी धरतीअ तां हिकु गोल तराखड़ो पथर खणी मुंहिंजी तरीअ ते रखंदे पुछियो हुयईं, तूं मूंसां मैरिज कंदे? मूं पंहिंजी तरीअ मथां रखियल तराखड़े पथर खे ॾिसंदे पुछियो हो, हीउ छा आहे? मानी पलखनि माठ रही वरी पुछई, तूं मूंसां मैरिज कंदे? हा। तूं वाइड़ी थी वई हुईं, शायदि मूं मां इहा उमेद न हुई। राति जो डायरीअ में लिखियो हुयो, असां सभु सफ़र करे रहिया आहियूं ऐं ईंदड़ कंहिं स्टॉप ते मुर्क जा गुल ऐं बाहि जो ऑटोग्राफ ॾेई जुदा थी वेंदासीं। मूंखे सुध आहे त हूअ अॼुकल्ह मूंखे चाहिणु लॻी आहे ऐं मुंहिंजे हर ॾुख में शेयर करे थी। जेका मुंहिंजी शर्ट जा उहे बटण जेके नंढपिण खां बंदि करणु विसारे छॾींदो हुयुसि, पंहिंजे हथनि सां बंदि करणु लॻी आहे। हलंदे हलंदे कंहिं बि ईंदड़ पल में मुंहिंजे हथ मां हथु चढ़ाए मुर्क जा गुल ऐं बाहि जो ऑटोग्राफ ॾेई हली वेंदी, ऐं मां संदसि पेरनि में पातल नफ़ीस सैंडल जी पेंसिल हील जा आवाज़ पाण खां दूरि वेंदे ॿुधंदो रहंदुसि। अलामा आए काज़ी जी मज़ार ते ॾाढियूं गहरियूं ॻाल्हियूं कयूं हुयईं। मुंहिंजे खाॿे पासे वेठल हुईं, एतिरो वेझो जो मूंखे महसूसु थियो हो ॼण मुंहिंजी खाॿी कुख सोनी थी वई हुजे। ॾाढो होरियां पे ॻाल्हाई, ॼण तूं मुंहिंजे भर में न, मुंहिंजे क़बर जे कुतबे जे भर में वेठल हुजी। तुंहिंजा नेण सारोणी बणिजी पिया हुआ। नेण न हुआ, ॼण सरें जी टारी में अटकियल ॿ जंजणियूं हुयूं, जेकी कंहिं बि घड़ीअ हवा जे ज़ोर ते सारोणियुनि जी यादि ते किरी बि सघियूं थे, किरी उॾामी बि सघियूं थे कंहिं बि ॾिसा ॾांहुं। चइनि ॾिसाउनि मां चयो हुयईं, न, तोसां मैरिज न कंदसि। तोसां मैरिज करे पंहिंजा सभु दर बंदि कराइणु नथी चाहियां। मां उहे दर बंदि थींदे ॾिसी न सघंदसि, पर न ॼाण छो उन्हनि मिड़ी दरवाज़नि खे पंहिंजनि हथनि सां होरियां होरियां बंदि करे छॾियो हुयईं, ऐं तुंहिंजो समूरो ख़ौफ़ सुपर हाईवे तां वेंदड़ NLC जी ट्रक हेठां अची मरी वियो हो। मरी वियो हो, अलाए बेहोश थी वियो हो। हुन मंझंदि जो काज़ीअ जे थले खे टेक ॾेई तो चपनि में भुणकियो हो। अॼु सुबुह यूनिवर्सिटी ईंदे मूं हुन खे ॾिठो हो, बस जी दरीअ मां। ॾिसंदे ई भायो हुउमि ॼण सभु कुझु पुठिते रहिजी वियो हुजे। हुन सां गॾु दिलि चाहियो हो हलंदड़ बस जी दरीअ मां टपो ॾेई छॾियां। चुप चुप रोअण लॻी हुईं राति जे पोएं पहर में शांती के वंदड़ नदी जियां। मूंखे ॾाढी रीस आई हुई उन मथां जंहिंखे तो हेॾो चाहियो हो। सोचियो हुयुमि कॾहिं जेकर हू मिली वियो मूंखे त मां हुन जा उहे चप ज़रूरु चुमंदुसि जिन सां हिन पहिरियों भेरो तुंहिंजनि कुंवारनि चपनि खे किस कई हुई। साॻी तारीख़ ते तो पंहिंजा चप मुंहिंजी डायरी मथां उतारे छॾिया हुआ। अॼु बि उन ई पने मथां तुंहिंजी लिपस्टिक जी सुरहाण ऐं शफ़क़ रंग चप सुतल आहिनि। तुंहिंजे अधु खुलियल चपनि हेठां साई मस भरियल पेन सां लिखी छॾियो हुउमि, इमदाद जे त्रायल जा बंद, वरी मिलूं न मिलूं, ज़िंदगी रहे न रहे, अलाए कहिड़ी ख़बर दोस्ती रहे न रहे।
चपन खे थोरो वेझो करे ॾिसी त वठूं, अखियुनि में पोइ उहा रोशनी रहे न रहे। कुझु ॾींहंनि खां पोइ काजे जी मज़ार तां तक़रीबन 3 वॻे उथी संदला जे ॾांहुं वेंदड़ रोड ते पहुता हुआसीं। मूंखे अलाए जे छा सोजो हो, झटि ॾेई तोखे बांह में खणी वरितो हुउमि। रड़ियूं निकिरी वयूं हुई। उन महिल तूं खौफ़ में वेड़िजी वई हुईं। जॾहिं डोड़ण लॻो हुउसि, उन ई फतका में मुंहिंजे हथनि जी पकड़ मां तूं खिसकी वई हुईं ऐं तूं हथनि भर रोड मथां किरी पई हुईं। जॾहिं उथी हुईं त साॼे हथ जूं आङुरियूं बि रिड़ियल हुई। उन वक़्तु मंझंदि जा 3:15 थिया हुआ। हिन महिल राति जा 4 थी रहिया आहिनि। उन ई विच वारे अरसे में अलाए जे केतिरा भेरा मुंहिंजा हथ तुंहिंजे शरीर तां खिसकी विया आहिनि। उन ई विच वारे अरसे में मूं ॾाढो भोॻियो आहे, भोॻियां पियो, बिल्कुलु ईअं जीअं ज़बरदस्त बरसाति खां पोइ न ॼाण केतिरी देरि शहर जूं दीवारूं रोईंदियूं आहिनि। तो वटि रोज़ु अचण करे ऐं तुंहिंजे भरपूर मोट सबबु मूं ॾिठो त तुंहिंजा सबदा तोखे हिकु हिकु करे छॾे विया हुआ। टेली स्टार बि हू सभु मूं ते जक खाइण लॻा हुआ। हिननि असांजी चुप ते नज़र रखण लाइ फैकल्टीअ में छोला विकिणंदड़ छोकिरे खे छॾे ॾिनो हो। उन ॻाल्हि जी सुध असां ॿिन्ही खे हुई ऐं परवाह असां ॿिन्ही खे न। तोखे यादि हूंदी 23 मार्च 1980 ते मोकल हुई ऐं 24 ते तुंहिंजी टेस्ट। उन सुबुह जो मूंखे हिकु डॉक्टर दोस्त मिली वियो हो जंहिं मूंखे कैंसर जे बारे में भवाइतियूं ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं। 9 खां 34 ताईं डप जी कुंड तारनि में वेड़िजी वियो हुउसि। तुंहिंजी क्लास जे खुलियल दर वटि अची तोखे ॾिसण लॻो हुउसि। तूं लिखण में महू हुईं, भायो होम। तूं मास कम्युनिकेशन जी टेस्ट न पर पंहिंजी आख़िरी वसियत लिखी रही हुईं। मंझंदि जो मूंखे क्लास में अकेलो छॾे वञण लॻी हुईं, जेको मूं न थे चाहियो। हुन वक़्तु पाण खे बि क्लास में पयल कुर्सीअ जीअं लॻो हुउसि जंहिं तां तूं उथी वञण लॻी हुईं। उन वक़्त ताईं तूं मूंखे कुर्सी सम्झंदी रही हुईं। शायदि मूं तोखे उन पल बि न रोकियो हो। शुद्ध हुअमि त तूं मुंहिंजे रोकण सां कॾहिं न रुकंदी। ज़िद तुंहिंजे वजूद जो हिसो हो। तोसां गुज़ारियल हर ॾींहुं मूंखे आख़िरी लॻंदो हो। वेंदे वेंदे मुंहिंजे गल ते हल्की किस करे वई हुईं ऐं मां टेबल मथां रखियल हथ में पंहिंजो मुंहुं लिकाए तुंहिंजी पेंसिल हील जा आवाज़ परे वेंदे ॿुधंदो रहियो हुउसि। कुझु देरि खां पोइ तुंहिंजी नफ़ीस सैंडल जा आवाज़ पाण ॾांहुं ईंदे महसूसु थिया हुआ। लॻो हुअमि तुंहिंजे वञण खां पोइ कॉरिडोर में तुंहिंजी सैंडल जा रहिजी वियल पड़ाॾा आहिनि, जेके अची रहिया आहिनि। मां हमेशह पंहिंजे दिलि जो धड़को तुंहिंजी पेंसिल हील मां ईंदे ॿुधंदो हुउसि ऐं तुंहिंजे वञण खां पोइ पंहिंजी दिलि बेजंदी महसूसु कंदो हुउसि, ॼणु मरणु लॻंदो हुउसि।